अलायंस वटियूं आगाह कयूं कि अहम ख़बर आहे नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी अपीलुनि ते ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कंदी। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे स्टेट काउंसिल सदाकत जहांगीर ऐं नैब जी टीम अदालत में पेश थींदी। एहतसाब अदालत मरियम नवाज़ के 7 साल ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर के 1 साल जी सज़ा ॿुधाई हुई। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी अपीलुनि ते ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। स्टेट काउंसिल सदाकत जहांगीर ऐं नैब जी टीम अदालत में पेश थींदी। एहतसाब अदालत मरियम नवाज़ के 7 साल ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर के 1 साल जी सज़ा ॿुधाई हुई। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी अपीलुनि ते ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कंदी।